नाज़रीन, बडाणी शहर में अड़ा काफ़ी माण्हू माज़ूरी तोड़े ग़रीबी वारी ज़िंदगी गुज़ारे रहा आहिनि, पर शमलू उर्फ़ जमील पिरहां मूज़ी मर्ज़ में मुब्तला हूंदे बि हिम्मत न हारी। गुरबत सबब हिन ॻाटे टोड़ महांगाई जे दौर में बि बडाणी शहर जी घिटियुनि तोड़े स्कूलनि में छोला विकिरो करे हिन महांगाई जे दौर में बि पंहिंजे घर जे ॿारनि भातियुनि जी ज़िंदगी जो गाॾो हलाए रहियो आहे। वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था बडाणी खां केरदीन भुट्टो जी हिन रिपोर्ट में। दुख जी न पुजाणिया हर शख्स कहानिया। ये आहे बडाणी शहर जो रहवासी शमलो उर्फ जमील पिराही, जेको बीमारी में मुब्तला होंदे भी गुरबत सबब शहर जी घटियुनि तोड़े स्कूलनि में छोला विकिरो करे ज़िंदगी जो गाॾो हलाए रहियो आहे। ज़िंदगी जिते एक अज़ीम नेमत है उते एक तमाम अणांगोपूर्ण सफ़र है। कदें कदें इंसान जिंदा रहण लाइ रोज़ पंहिंजे हसरतुनि जो कत्ल करे थो। असांजे समाज में गरीब तोड़े मिसकीन मारवाड़नि जी ख्वाहिशुनि जो सरेआम कत्ल थींदो रहे थो। एहसास बिना बाणू, एहसास बिना माणू, अखबार पुराणिया दुख जी न पुजाणी हर शख्स कहानी। अहिड़ी रीत शमलो उर्फ जमील पिराही भी पंहिंजी ज़िंदगी कुछ हिन रीत गुज़ारे रहियो आहे। अचो था हुनजी पंहिंजी ज़बानी ॻाल्हि ॿोल ॿुधूं। घणो टाइम तव्हांखे थियो आहे जेको हितां छोरा हलाए रहिया आहियो? 15 साल थी विया साईं। अच्छा, हाँ बिल्कुलु। छोलनि में गुज़र सफ़र थिए थो? बस थिए थो, महांगाई आहे, हर शइ आहे। 2-250 कमायूं था, उहे ख़र्च थियनि था। घर अटो आहे, इहो आहे, खंडु आहे, पती आहे, खीर आहे। कड़ी वक़्ति वेठा हूंदा आहियूं, का शइ बि न हूंदी आहे। छोलनि खां अलावा तव्हांजो ॿियो को कारोबार? ॿियो कारोबार कुझु बि न आहे। सफ़ा तव्हां शादीशुदा आहियो? न, शादीशुदा न आहियूं। छा लाइ न कयो शादी? शादी न कई सघे गुरबत जे करे। गुरबत जे करे जिते इंसान खां वेझड़ा दोस्त भी मुंहुं फेरे वञनि था ऐं उते पंहिंजा ई वेझा रिश्ता भी पंहिंजो न कंदा आहिनि। न बस बि ॾुखिया कंदा आहियूं, पर बुख को कंदा आहियूं, ग़रीबत को कंदा आहियूं। हिन पुरआशोब दौर में भी जिते पंहिंजो पेट पालण भी मुश्किल थी वियो आहे ऐं उते पंहिंजे ई घर भातियुनि जी पालना जो बोझ इंसान जी चेल चिबी करे छॾे थो। कमज़ोरी थी वई, वरी इलाज न थियो, बंदि थी वियो इलाज। हाणे बि चऊं था इलाज करायूं। तव्हांजी तबियत बहितर आहे? अञा ताईं तबियत तव्हांजी सही न आहे। पोइ तव्हां हाणे इलाज छो नथा करायो? बस पैसा न आहे, गुरबत आहे। 2-250 पेट में पालू खायूं छा? तव्हांजे इलाज में एतिरो ख़र्च आहे? हा न, बसि छोला हलायूं था, ग़रीब ॿियो कुझु बि न आहे। खायूं था, पीऊं था, ॿियो काॾूं आणींदासीं, खाईंदासीं, इलाज करायूं या घर जो ख़र्चो करायूं। रुखी सुखी त खाई ज़िंदा रहण जो जुस्तजू त करे सघिजे थो, पर बीमारियुनि खे मुंहुं ॾियण लाइ हीणे हिन हाल लाइ ॼण त डूंगर डोरण बराबरि लॻे थो। DC खे अपील इहा आहे त असांजो इलाज कराए सरकारी ख़र्च ते मदद करनि। बसि 12 भातियूं, 3 भेणियूं आहिनि, कई वई असां मदद करे असांजो इलाज हलाइनि सरकारी में। हुन पंहिंजे इलाज लाइ वसवरनि खां अपीलूं कंदे कंदे हुनजी ज़िंदगी जा 70 साल ईअं ई गुज़री विया, लेकिन अफ़सोस जे कंहिं चूंडियल नुमाइंदे हुन मिसकीन जी सार न लधी आहे। हितां जा चूंडियल नुमाइंदा ॼण त हिन फ़ानी जहान खां लाॾणो करे विया आहिनि। जॾहिं त इंसान खे बुख बदहली ऐं बीमारियुनि जे सबबु मायूसी वारे गस जो राही थींदो आहे, तॾहिं ख़ालिक जे ख़लक़ियल मख़लूक जो वसवरनि मथां इहो फ़र्ज़ु थिए थो त उहे ग़रीबनि ऐं बेवस माण्हुनि जी मदद करे पंहिंजे रब करीम खे राज़ी कनि। कैमरामैन मोहम्मद उमर भुट्टो सां गॾु केरदीन भुट्टो, ऑनलाइन इंडस TV, बडाणी।